भिरिया रोड मां ख़बर ईंदान भिरिया रोड जे नोनारी पाड़े मां 1.5 महीनो अॻु औरताणी आवाज़ में हरकजी अगवा थियल नौजवान वहीद नोनारी दाड़ेलन जे चंबे मां आज़ाद थी घर पहुची वियो। घर पहुचण ते संदसि घर भातियुनि ऐं मिटनि माइटनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई है। खुशी में मिठाइयूं पिण विरायूं वयूं ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौके ते वहीद नोनारी मीडिया खे ॿुधायो त हिन खे दाड़ेलन आज़ादी लाइ 1 करोड़ रुपया घुरिया हुआ ऐं इहे रोज़ानो मुंह ते सख़्त तशद्दुद पिण कंदा हुआ। हिन ॿुधायो त मुंहिंजी बाज़ियाबी लाइ संदसि भेण ऐं भाउ क़ुर पाक खणी दाड़ेलन वटि सादिकाबाद वेझो मुरीद शाह स्टॉप लॻ दरिया जे बंद ते पहुता जिते हिननि क़ुर पाक जा वास्ता ॾिना। जंहिं बाद दाड़ेलन क़ुर पाक खे मान ॾींदे हिननि मूंखे कार में सवार करे राति जो भिरिया बाईपास ते अखियुनि ते पटियूं ॿधी छॾे विया। जंहिं बाद मां किराए जी मोटरसाइकिल ते पंहिंजे घर भिरिया रोड पहुची वियो आहियां। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।